छो जो तव्हां बीमारी जे सबबु जेको आहे सो ॻाए कोन था सघो ऐं सभिनी दोस्तनि लिखियो आहे त असांखे जेको आहे अदा खां ॻाराए ॿुधायो, त मां चाहींदसि त थोरो असां लिटिल बिट जेको नंढिड़ो आहे रुबीना बुड़ो जो कलाम आहे असां वटि बहारुनि में, तव्हांजो असां दोस्तनि साथियुनि खे ॿुधायूं। वाह वाह, त उहो इहो तव्हां पाण हितां ॿुधायो। जबरदस्त। उन का ओच तो विसरी विया। अल्लाह, रूबीना के वॾी शाबाश आहे। अहिड़ो हीअं हाव में चक पइजी थो वञे। सही था ॾाढो चओ। दुख भरे बहितरीन बहितरीन। हाणे त वरी ख़ासि तौर ते जेके कोरोना जे करे या बीमारियुनि जे करे असांजा खोड़ दोस्त विछड़ी विया आहिनि, ॾाढा दोस्त विछड़ी विया आहिनि। जॾहिं इहो रूबीना जो इहो कलाम हाणे बि मुंहिंजे अखियुनि में घोड़ा आहिनि। छा रूबीना, शाबाश थी, वॾी शाबाश थी, वॾी शाबाश। मिलण जी मुंद में विछड़ी वियासीं, मुलण जी मुंद में विछड़ी वियासीं। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अल्लाह साईं हिनखे वॾी हयाती ॾे, रूबीना खे वॾी तौफ़ीक़ ॾे। अहिड़ा ख़तरनाक कलाम लिखे। तमामु बहितरीन अॼुकल्ह जी